जी दोस्तों, असीं हिन वक़्तु ही जेको सोरी छेज़क वारो स्मॉल डैम आहे, हुन खां अलावा हिते 7 खां 8 खां वधीक जेके आहिनि स्मॉल डैम कच्छ में ठाहिया विया आहिनि नयनि में। जेके कच्छ जूं नयूं आहिनि मुख़्तलिफ़ सोरी थी, नली थी, अंगई, कुकड़ानी या ॿियूं जेके आहिनि उन्हनि में सभिनी में जेके आहिनि स्मॉल डैम ठाहिया विया आहिनि, जेके हिकिड़े अहिड़े प्लानिंग तां ठाहिया पिया वञनि जेके नाकारा थी वञनि था। साल या हिकिड़े ॿिनि सालनि में उहे लटिजी वञनि था। जीअं ही शेज़क जो आहे, कुकड़ानी जो डैम आहे, उनखां अलावा ॿिया जेके कच्छ जा स्मॉल डैम ठाहिया विया आहिनि उहे कंहिं कम जा न आहिनि। ही नाकारा बणियल आहिनि। हिननि मां आवाम खे या हितां जे माण्हुनि खे कहिड़ो फ़ाइदो? बसि लखे रुपयनि जी बजट खाई हड़प कई पई वञे। उनखां पोइ जेको आहे साल ॿिनि में ही नाकारा बणिजी था वञनि। हींअर ही तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसी सघो था त हिन डैम में को पाणी स्टोर थियल आहे, हिकिड़ी का पाणी जी लप बि स्टोर थियल न आहे। जॾहिं पाणी स्टोर नथो थिए त पोइ अहिड़े लखे रुपयनि जी बजट ख़र्च करे उन्हनि खे जेको हड़प करण खां बहितर आहे त ही डैम ई न ठाहिया वञनि। जे ठाहिया वञनि था त उन्हनि जो को सिस्टम हुजे। जीअं ई लट पइजी वियो आहे त हाणे हिननि खे कीअं साफ़ाई जो को सिस्टम रखियो वञे त जीअं उहे लट खां पोइ सफ़ाई वारो सिस्टम त हुजे। हींअर ई नाकारा बणियल आहिनि। ऐं ही जेके आहिनि अहिड़ा खोड़ सारा डैम जेके ठाहिया विया आहिनि या अञा ठाहिनि पिया, त उन्हनि जे लाइ को तरीक़ो हुजे जेको उन्हनि जो सफ़ाई सुथराई या मिटी जो निकाल कयो वञे ऐं हिननि में पाणी स्टोर थिए। जीअं कच्छ जो ऐं जेका आहे जर आहे उन खे फ़ाइदो थिए ऐं जेको चौपायो माल आहे ऐं हितां जे माल खे फ़ाइदो थिए। माण्हुनि जेके माल वेंदा आहिनि उन्हनि खे फ़ाइदो थिए। जीअं डैमनि जेके स्मॉल डैम आहिनि उन्हनि मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। बाक़ी हिन तरह सां जेके आहिनि स्मॉल डैमनि जो को बि फ़ाइदो न आहे।